अस्सलाम वालेकुम दोस्तों, ही ट्रॉली ॾिसो। ही तव्हांजो 5 खां 4 खां 5 मण वज़न आराम सां खणी सघे थी। हिन ते तव्हां 60-70 सिरूं आराम सां खणी सघो था। वज़न वारी शइ तव्हांजी खणण में आसानी कंदी। ही ॾिसो केॾो बहितरीनु आइडिया आहे। तव्हांखे आइडिया मिली वियो आहे, तव्हांखे सहूलियत हुजे पंहिंजे इलाइक़े में ठाराए सघो था। ही थाली वारो हर कीअं ज़मीन खे खोले पियो थो। इन ते को फसुल भी आहे, गंदगाह भी आहे, उनखे बिल्कुलु चूरो थो करे। असां ख़ासि तौर ते ग्रीन मेन्योर तौरु जेके फसुल इस्तेमालु कराईंदा आहियूं उन्हनि खे अहिड़ा ई हर ॾींदा आहियूं। ही ॾिसो बहितरीनु, तमामु बहितरीनु। जेकॾहिं असांजे पेज खे तव्हां लाइक ऐं फॉलो न आहे कयो त काइंडली एग्रीकल्चर एंड ह्यूमैनिटी पेज खे लाइक एंड फॉलो कंदा। ही ॾिसो, जंहिं ज़मीन में पाणी जी खोटी हूंदी आहे या जिते पाणी जो शॉर्टेज हूंदो आहे, मसइलो हूंदो आहे, उते हीअं ज़मीन खे वतर ॾियण जे लाइ, ज़मीन जो तर रेज वधाइण जे लाइ ईअं मथां पाइप सां स्प्रे कया था वञनि। ही टिक्स असां तव्हांखे इन जे करे ॾियूं था तव्हां इन्हनि मां फ़ाइदो हासिलु कयो। बहितरीनु हर ॾिसो कीअं ज़मीन खे खोले पियो थो ऐं अहिड़नि हरनि सां, अहिड़नि पिलोइंग जी मशीनरी सां इस्तेमालु करण सां तव्हांजी ज़मीन जी फर्टिलिटी वधंदी ऐं असां वधि में वधि पैदावार खणी सघूं था। लाइक एंड फॉलो ज़रूरु कजो। थैंक यू।